बस मस्त अखी खोलियो थई तो तुझो साई सुकाए छॾियो। रबन मुंहिंजा भाउ, अरे अरे तू रोहित अड़े छरिया तो में तो मुझे साह अटकियल आहे जेकॾहिं तोखे कुछ थी पए हा तो इहो सोचियो अथई मुझे छा थिए हा। रबन तूं जो चवंदो आहीं मां पाॻो आहे, पोइ ॿुधाए भला त हिन पाॾे खे ओठे जूं गोलियूं छा कंदियूं? छरिया आई त पर यार 3 ॾींहंनि खां वठी बेहोश आई छा तूं असांजो साह न सुकंदो हा? रबन तो जो चयो हुई अन्य भागी ओठे जा हथ गरा है, याद कोन अथई? तोखे बि मूं 2-3 डंडा हया हुया, तूं बि त 3-4 ॾींहं बेहोश पियो हुयो। नने भागे त मूंखे गोलियूं हयूं आहिनि, भला मां बि 3 ॾींहं बेहोश न थियमि? हा यार अथ से निभागे जा हथ वॾा करा पर हाणे ये हथ कटना पवंदा। मां बस इन इंतजार में हुयुसि त रुगो तूं होश में अच। हाणे त तूं होश में अची वियो आहीं न त सब्र कर, कुछ ॾींहं सब्र कर, मां बि ठीक थी वञा, पोइ तूं ई मां गॾिजी इन ओठे उठ खे अहिड़ो त सटको ॾींदासीं जीअं धोबी कपिड़ा घाट ते न सटींदा आहिनि, ओठे खे ॿई मिली अहिड़ो सटको ॾींदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे न त पोइ यार जल्दी